सिंध जे आबपाशी खाते जे वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त असां वधीक न पर पंहिंजे हिसे जो पाणी घुरे रहिया आहियूं। ख़बर आहे त तहरीक इंसाफ़ जी हुकूमत पाणी जी खोट ख़त्म न कंदी। इरसा ग़लत फार्मूले तहत पाणी विरहाए रहियो आहे। नेब सखर जी प्रेस रिलीज़ खां नथो रिञा ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुहेल अनवर सियाल चयो त सिंध में पाणी जी खोट वधंदी रहे थी। सिंध जी अवाम खे हक़ ॾियारणु चाहियूं था, हक़ न मिलियो त अॻिते जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। हिन चयो त वज़ीर आज़म पाणी बाबति फ़ैसिलो करण बजाए इजलास मां हलियो वियो। इरसा अमलदार वज़ीर आज़म सां गॾिजाणी में पाणी जी विर्छ बाबति असांखे मुतमैन न करे सघिया। सूबाई वज़ीर चयो त पंजाब में पाणी जी खोट घटाई वई आहे ऐं सिंध में पाणी जी खोट वधाई वई आहे। पाणी ग़लति फार्मूले तहत विरहायो पियो वञे। हिन चयो त सिंध ते पाणी चोरी जो इल्ज़ाम लॻायो पियो वञे। पाणी अचे ई पंजाब मां थो त सिंध पाणी चोरी कीअं कंदो। हिन चयो त हर शइ जो हिकु फॉरम हूंदो आहे। असां जमहूरी पार्टी आहियूं, हर आइनी फॉरम ते वेंदासीं। सिंध असेंबली, क़ौमी असेंबली ऐं सेनेट में ही मामिलो उथारियो आहे। हिन चयो त फिरदौस आशिक अवाण ऐं PTI अॻवान खे पाकिस्तान जी जाग्राफी जी ख़बर ई नाहे। पाणी असांखे गुडू वटि मिले थो, ही असांखां हिसाब कोठड़ी बैराज जो घुरे रहिया आहिनि। मूं इजलास में चयो त भली तव्हां माहिरनि खे दौरे लाइ मोकिलियो। हिन चयो त हलीम आदिल शेख खे चवां थो त सिंध जे हक़नि ते सौदेबाज़ी न कई वञे। इन मामले ते गॾिजी आवाज़ उथारणु घुर्जे। हिन चयो त नेब सखर जे प्रेस रिलीज़ खां नथो रिञा ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे। मां अदालत में पंहिंजी बेगुनाही साबित कंदुसि। सिंध पंहिंजे हिसे जो पाणी हासिल करे रहंदी।